जीअं त अॼोको ॾिहाड़ो स्किल जे हवाले सां स्किल नौजवाननि में स्किल जो जेको आहे ध्यानु वधाइणु ऐं इन ते आहे त तव्हां ॿुधायो त तव्हां जेको आहे सो इन हवाले सां छा चवणु चाहींदव? स्किल्स केतिरियूं ज़रूरी आहिनि? शुक्रिया। सभ खां पहिरीं त मां आवाज़ टीवी जे तमामु टीम सां मूंखे होस्ट आहियो ऐं इन खां अलावा जेके तव्हांजा ॿुधंदड़ आहिनि, मुंहिंजे तरफ़ां अॼोके ॾींहं ते यानी यूथ स्किल डे ते जेको वर्ल्ड लेवल जो यूथ स्किल डे आहे उन ॾिहाड़े ते मुंहिंजे तरफ़ां तमामु तव्हांजे ॿुधंदड़नि खे सलाम पेश कयां। वालेकुम सलाम, महिरबानी। इन सां गॾोगॾु मां एप्रिशिएट बि कयां थो आवाज़ टीवी खे अॼोके ॾींहं खे उजागर करण जे लाइ ही मॉर्निंग प्रोग्राम में इन प्रोग्राम खे शामिल कयो वियो आहे जेको यूथ जी अहमियत ते नौजवाननि जी अहमियत ते उजागर करे थो। ऐं इहो ई सबबु आहे कि 2014 में यूनाइटेड नेशंस पूरी दुनिया में वर्ल्ड यूथ डे जे लिहाज़ सां हीअ मुक़ररु कयो ताकि नौजवाननि खे जेके यूथ आहिनि ऐं हिन जो पर्पज़ थीम ई इहो आहे न वर्ल्ड यूथ डे जो जेको स्किल डे आहे, इन जो प्रॉपर थीम ई इहो आहे त रेडी स्किल्स यानी जेके फ्यूचर सां रिलेटेड रेडी स्किल्स आहिनि उन्हनि जे हवाले सां तमामु यूथ खे जेको आहे इक्विप कजे, उन्हनि खे उहो स्किल सेखारिजे ताकि जेका वर्ल्ड ऑफ वर्क आहे, जेके इंडस्ट्रीज़ आहिनि जिते जॉब जी रिक्वायरमेंट आहे उते हू पंहिंजो पाण खे इस्तेमालु कनि ऐं पंहिंजो उन स्किल खे यूटिलाइज़ कनि ताकि पंहिंजी ज़िंदगी बहितर करे सघनि ऐं जंहिं मुल्क में रहनि था उन मुल्क जे इकोनॉमी खे वधाए सघनि। ऐं अहिड़े तरीक़े सां पाकिस्तान जे अंदरि सिंध जे अंदरि जेके यूथ आहिनि उन स्किल जे तरफ़ मुतवजा थियनि ताकि पंहिंजी लाइवलीहुड यानी पंहिंजे ज़िंदगी खे बहितर करे सघनि ऐं इन सां गॾोगॾु पंहिंजे सोसाइटी मुआशरे में बि रोल अदा करे सघनि। इहो थीम आहे। ऐं अॼु के ॾींहं ते जेको हिन साल 2026 जो उनखे हिकिड़ो ख़ासि टॉपिक ॾिनी वई आहे ऐं उनखे हिकिड़ी अहमियत ॾींदे हिकिड़ी टॉपिक मुक़ररु कई वई आहे ऐं उनजो नालो रखियो वियो आहे हिन साल यानी 2026 जेको अॼु 15 असांजी जुलाई आहे, 15 जुलाई 2026 जी जेका टॉपिक रखी वई आहे इंटरनेशनल लेवल ते यानी वर्ल्ड लेवल ते जेको स्किल डे आहे उनजे लाइ इहो मुक़ररु कयो वियो आहे स्किल्स फॉर शेयर्ड फ्यूचर। अच्छा, वरी रिपीट कंदुमि, स्किल्स फॉर शेयर्ड फ्यूचर यानी मुस्तक़बिल जे लाइ जेको मुश्तरका यानी गॾियल मुस्तक़बिल लाइ हुनर या उन जे लाइ जेको असांजी सिखण जा तरीक़ा आहिनि, सिखण जा उसूल आहिनि, उनखे अपनाइण जो या हासिल करण जो ॾींहुं आहे। त अॼोको ॾींहुं ऐं हिन जा 3 पर्पज़ जॾहिं तव्हां इनखे हिकु दफ़ो मां नौजवाननि खे रिक्वेस्ट कंदुमि या ख़ासि करके तव्हांजे हिन आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म खां रिक्वेस्ट कंदुमि त जॾहिं हू गूगल ते वेंदा त इन जा 3 थीम आहिनि ऐं तमामु इम्पॉर्टेंट आहिनि यानी 3 शयूं रखियूं वयूं आहिनि। एम्प्लॉयमेंट नंबर 1, एम्प्लॉयमेंट नंबर 2, डिसेंट वर्क नंबर 3, एंटरप्रेन्योरशिप। यानी जॾहिं असां जॉब जी ॻाल्हि कंदा आहियूं, एम्प्लॉयमेंट जी ॻाल्हि कंदा आहियूं त एम्प्लॉयमेंट 3 हिसनि में तक़सीम थींदी आहे। हिकु असां उमूमी तौर ते गवर्नमेंट जी एम्प्लॉयमेंट हूंदी आहे, सरकारी गवर्नमेंट जी जॉब हूंदी आहे। इन सां गॾोगॾु जेका हूंदी आहे प्राइवेट सेक्टर में जॉब हूंदी आहे यानी इंडस्ट्री में, कंपनी में, फैक्ट्री में या जेको बि प्राइवेट सेक्टर में जेके सेक्टर्स अचनि था उहा जॉब हूंदी आहे। 3 जेका जॉब आहे उहा उनखे बि नालो ॾिनो आहे जेके चवनि था सेल्फ एम्प्लॉयमेंट। जॾहिं सेल्फ एम्प्लॉयमेंट खे असां उमूमी तौर ते वर्ल्ड यूथ स्किल डे में जेको मुक़ररु कयो वियो आहे उनजो नालो रखियो वियो आहे एंटरप्रेन्योरशिप। बिल्कुलु ईअं ई आहे। लियाकत साहिब, इन हवाले सां ई मां वरी तव्हां खां पुछणु चाहींदसि त जेको अॼुकल्ह जो दौरु आहे न, हाणे असांजा नौजवान हीअ जेका नई नस्ल आहे इहे किथे बि वञी नौकिरी करण जे बजाए पंहिंजो पाण को बिज़नेस कनि था, फ्रीलांसिंग ऐं एंटरप्रेन्योरशिप जेका आहे उहा वधीक प्रमोट थिए थी ऐं इन में ॾाढो फ़ख़्रु सां इहो चयो वञे थो त जेको रेशो साम्हूं आयो आहे उन में नियाणियुनि जो बि काफ़ी वॾो हिकिड़ो मिक़दार आहे, काफ़ी वॾो रेशो आहे जेको इन में पार्टिसिपेट करे थियूं। तो ॿुधायो त स्किल्स जा जेके कोर्सिस आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा करे सघजनि थियूं, असांजी नियाणियूं कहिड़ियूं कहिड़ियूं स्किल्स कोर्सिस करे सघनि था जो अॻिते हली उहे एंटरप्रेन्योरशिप जी तरफ़ वञनि ऐं को बिज़नेस डेवलप कनि? जी
मां उनजे तरफ़ अचां पियो ऐं तव्हां सही तरह सां हिनखे स्ट्रीमलाइन कयो आहे त हिन वक़्तु असां ॾिसूं थी वियो इम्पोर्टेंस इन जे करे मां ॿुधायो त बजाए इन जे जेका असां अननेसेसरी गवर्नमेंट जॉब में लॻूं ऐं कोई स्किल हासिल न कयूं असां इंतज़ारु कयूं उनजे लाइ बहितर आहे त असां सेल्फ एम्प्लॉयमेंट प्लस जेको आहे स्किल हासिल करे असां कंहिं बि इंडस्ट्री में वञूं उन हिसाब सां पूरे पाकिस्तान में काफ़ी कमु थियो आहे ऐं स्पेशली जेको नेशनल वोकेशनल टेक्निकल एजुकेशन ट्रेनिंग कमीशन आहे पाकिस्तान लेवल ते जेका अपेक्स बॉडी आहे जंहिंजो आम उमूमी तौर ते नालो रखियो आहे नेव PTC या नेवटेक जी उन लाइ काफ़ी कमु थियो आहे जंहिंमें हिन वक़्तु असांजा 350 खां वधीक जेके बल्कि 400 खां वधीक कोर्सिस जेके आहिनि अॼोकी डिमांड जे मुताबिक़ यानी नेशनल लेवल ऐं इंटरनेशनल लेवल ते जेका डिमांड आहे उनखे साम्हूं रखी इंडस्ट्री ऐं अकेडमिया जी मदद सां कोर्सिस डिज़ाइन कया विया आहिनि जेके टोटल लेटेस्ट आहिनि उनमें कुझु सेक्टर्स आहिनि जेके मां ॿुधायां जेके ॿिन्ही असांजे यूथ खे यानी जेके असांजी यूथ वीमेन या गर्ल्स आहिनि या यूथ जेके नौजवान आहिनि ॿार आहिनि उन्हनि खे जेको आहे सपोर्ट करे सघनि था कुझु इम्पोर्टेंट सेक्टर्स मां ॿुधायां था जंहिंजे अंदरि जेको आहे 3 महीननि खां 6 महीननि खां 4 महीननि खां साल खां 2 साल ऐं 3 सालनि जा कोर्सिस मौजूदु आहिनि ऐं काफ़ी पूरे पाकिस्तान में उहे ज़्यादातर जेके नेव PTC ऐं असांजो जेको सिंध प्रोविंस में बेनज़ीर भुट्टो शहीद ह्यूमन रिसोर्स एंड रिसर्च डेवलपमेंट प्रोग्राम आहे उनजे तहत बि काफ़ी फ्री कोर्सिस थियनि था जेके लेटेस्ट कोर्सिस आहिनि उनमें असां मां अगरि सेक्टर्स ॿुधायां असां कुझु कयूं था अगरि असां वीमेन एम्पावरमेंट जी ॻाल्हि कयूं त उनमें गार्मेंट सेक्टर आहे आर्किटेक्चर आहे हॉस्पिटलिटी सेक्टर आहे ऐं इन सां गॾोगॾु IT सेक्टर सां रिलेटेड सॉफ्टवेयर इंजीनियर काफ़ी कोर्स मौजूदु आहिनि ऐं अगरि इन जनरल असां चयूं त उनमें असांजो सिविल कंस्ट्रक्शन इंडस्ट्री आहे ऐं इन सां गॾोगॾु मैकेनिकल टेक्नोलॉजी आहे इलेक्ट्रिकल आहे सोलर पावर सिस्टम आहे ऑटोमेशन इंडस्ट्री आहे ऑटोमोबाइल इंडस्ट्री आहे ऐं इन सां गॾु रिफ्रिजरेशन एंड एयर कंडीशनिंग आहे ऑटो एंड डीज़ल आहे ऑटो एंड फार्म आहे एग्रीकल्चर सेक्टर ही काफ़ी नाला आहिनि अगरि वेबसाइट ते ॿार विधा तो उनके 400 खां बल्कि 1000 खां वधीक पूरे पाकिस्तान जे तमाम प्रमुख सेक्टर्स गवर्नमेंट प्राइवेट